हम पहले नाचे साजिद अली साजिद पानी साथियों समेत तमाम दोस्तों की खिदमत में अस्सलाम वालेकुम या अली मदद। उनके अलावा मोहतरम जनाब मौलाई परवेज साहब जिनी खुशी, मोहतरम जनाब हरदिल अजीज मुझे आदलो दोस्त नूरानी साउंड जो मालिक भा अशरफ साहब जिन जो हुकुम जड़े तेड़े हाल सी नची पेश प्यास, जड़े तेड़े हाल सी अची पेश प्यास थानी की थियास पेरन हेठ पिरन जे सब खां पहिरीं पीरे जाज़ जी हिन शायरी सां महफ़िल जो आगाज़ बाद में जीअं दोस्तनि जो हुकुम थींदो। महिरबानी। शल सिंधड़ी आबाद हो जई सैयद, सिर जो सजियो सजड़ी बिसट बाण करे अला वयो वजूदा निकरी कड़ कड़ कान करे जियई लतीफ हली पुछऊं पेर भरे त ठरियो हथ हबीब जो वसन आई वहम दिहाड़ी ॾिसण लाइला दिसी दिसी आयूं तब तलाशूं तन ढायूं ना ढापन पसण मझा पिरीअ जे मुंहिंजी मदायुनि जी जॾां कल पिरियां पई कॾहिं को साकी न थिया कॾहिं को साकी न थिया को डोरा पोने मुंहिंजो साजन सभोई खणी ढकियूं ढोल ढिलायूं रुगो कामे अगिया जे सखिना सिर झुकंदिला हली अहराम उजरा बीना खणी बधजन नियत ने कुन आही ऐं निमाज़ूं पढ़जन चुमजे चौठ रसूल जी रोज़ा पिण रखजन तब मौलाई महबूब बई दाइम दिलियूं पसंद कलब जनही कलब थिए कलब जनही कलब थिए तद दोहरा दान मिलन भली हज हजार कजन तब दर्जा आहिन दिलन दे कंदी छा असांखे पीरी
अमीरी कंदी छा साखे पीरी अमीरी वणिया सिरुहा खेवा वणिया सिरुहा खे रंगीड़ो फकीरी रंगीड़ो फकीरी कंदी छा साखी पीरी अमीरी कंदी छा साखी पीरी अमीरी साखे पीरी अमीरी अल्लाह 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 में हका के बोले न धोसी छदे कूड़ कीनो बने सच बधोसी अल्लाह 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 हकीकत में हका के बोले न धोसी छदे कूड़ कीनो बने सच बधोसी मनेगा मने को मनेगा मने को नाहे दिल गिरी नाहे दिल गिरी कंदी छा साखी पीरी अमीरी कंदी छा साखी पीरी अमीरी सुनरिंदा आयूं अजु कल जनायूं कतुल का पुछायूं पुसन कान कायूं अल्लाह 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 सुनरिंदा आयूं अजु कल जनायूं कतुल का पुछायो पुसन कान कायो तुमी खई सी चश्मे तुमी खई सी चश्मे रसम शबीरी शबीरी कंदी छा साखी पीरी कंदी छा साखी पीरी अल्लाह आशिक थी जादा अदियत अजीरा तोड़े हल कीरी अति सीरती व्या तोड़े हम नखीरी तोड़े हम नखीरी कंदी छा सा
हाँ